पाकिस्तान जो सभ खां वधीक क़दीम ऐं अनोखो तैरंदड़ ॻोठ किथे आहे? मुंहिंजो दड़ो खां बि वधीक क़दीम हिकु ॻोठ सिंध में मौजूदु आहे जेको ॿेड़ियुनि ते आबाद आहे। सिंध सूबे में हिकु अहिड़ो ॻोठ वाक़िअ आहे जंहिं जा रहवासी क़दीम दौर जे माण्हुनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारीनि था। हीउ ॻोठ पाणीअ जी सतह ते तरंदड़ ॿेड़ियुनि ते आबाद आहे। हीउ ॻोठ सेवण शरीफ़ खां लॻभॻि 18 किलोमीटर परे क़ाइमु आहे ऐं हिन जी तहज़ीब हज़ारे साल पुराणी आहे। आसारे क़दीमा जे माहिरनि मूजिबि मंछर ढंढ मुंहिंजो दड़ो खां बि वधीक क़दीम आहे ऐं हितां मिलंदड़ ॿेड़ियुनि जूं तस्वीरूं अॼु बि साॻियूं लॻनि थियूं जहिड़ियूं ॿेड़ियूं हिन ढंढ में तरंदे नज़र अचनि थियूं। जॾहिं मुंहिंजो दड़ो जी तहज़ीब ज़वाल जो शिकार थी रही हुई ऐं क़दीम आफ़तुनि खे मुंहुं ॾेई रही हुई तॾहिं उन जा रहवासी मंछर ढंढ ॾांहुं लॾे आया। हीअ ढंढ सॼी दुनिया में मशहूरु आहे पर इन जी असुलु ख़ूबसूरती इन ते तरंदड़ काठ जी ॿेड़ियुनि ते आबाद ॻोठ आहे जिते मुल्क समेत परॾेह जा सियाह वॾी तादाद में अचनि था। हिते मीरबैर क़बीले जा माण्हू रहनि था जेके पेशे तौरु मुहाणा आहिनि। खेनि दरिया जा बादशाह पिणु सॾियो वञे थो। इहे माण्हू केतिरनि ई नसलुनि खां ॿेड़ियुनि ते ठहियल झोंपड़ियुनि में ख़ालिस कुदरती माहौल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इन्हनि जी ॿेड़ियुनि ते न बिजलीअ जो निज़ाम आहे, न साफ़ पीअण जो पाणी, न ई ज़िंदगीअ जी बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर पोइ बि इहे पंहिंजी ज़िंदगी सां मुतमिन नज़र अचनि था। इन्हनि झोपड़ियुनि अंदरि बांस ऐं लोड़ा ॾेई कमरा ठाहिया वेंदा आहिनि जिन में खटूं विछायल हूंदियूं आहिनि। हिकु हिसे में झूला लॻाया वेंदा आहिनि जिते ॿारनि खे सुम्हारियो वञे थो या माण्हू पाण बि उते आराम कनि था। पाणीअ जूं टांकियूं, थांव ऐं ॿाहिरि रस्तनि ते टंगियल रंग बरंगी कपिड़ा इन्हनि तरंदड़ बस्तीअ वारनि जो समूरो सामान हूंदो आहे। ॾींहं जे वक़्तु रलियूं ॿेड़ीअ ते छपर जीअं विछायूं वञनि थियूं। हर ॿेड़ीअ ते लॻभॻि 8 खां 10 माण्हू रहनि था ऐं हर ख़ानदान वटि हिकु नंढी ॿेड़ी बि मौजूदु हूंदी आहे जंहिं ज़रिए इहे ढंढ में मच्छियूं पकड़ीनि था ऐं राति जो हिते मुकमल ऊंदाहि थी वेंदी आहे। जंहिं बाद ही माण्हू मेणबतियूं ॿारे उन्हनि जी मदद सां ॿेड़ियुनि में रोशनी कंदा आहिनि। ॿेड़ियुनि जी तयारीअ लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जो काठ इस्तेमालु थींदो आहे। इन्हनि माण्हुनि जो खाइणु, पीअणु, सुम्हणु बल्कि शादियूं बि इन्हनि ई ॿेड़ियुनि में थींदियूं आहिनि। ॿिनि ॿेड़ियुनि खे गॾु करे मथां छपर विधो वेंदो आहे जेको झोपड़ीअ जी सूरत इख़्तियार करे वठंदो आहे ऐं रहवासियुनि खे गर्मी, सियारे ऐं बरसाति खां बचाईंदो आहे। 40 साल अॻु ताईं हीउ ॻोठ तमामु ख़ुशहाल हूंदो हो। ढंढ में 400 क़िस्मनि जूं मच्छियूं ऐं ॿिया आबी जानदार मौजूदु हुया जिन मां खेनि सुठी आमदनी थींदी हुई, पर हाणे हालतूं ख़राब थींदियूं पियूं वञनि ऐं तरंदड़ ॻोठ माहौलियाती ख़तरे खे मुंहुं ॾेई रहियो आहे। 1974 में हुकूमत राइट बैंक आउटफॉल या मेन नारा वैली ड्रेन जो मंसूबो शुरू कयो जंहिं तहत ज़मीन जो कड़ो पाणी नेकाल करे दरिया में छॾिणो हो, पर 1990 खां पोइ इहो पाणी मंछर ढंढ में अचणु लॻो। इन सां गॾु फैक्ट्रीअ जो गंद किचिरो बि ढंढ में शामिलु थियणु लॻो जंहिं सबबु पाणी ज़हरीलो थी वियो। मच्छियुनि जूं केतिरियूं क़िस्मूं मरी हाणे 40 क़िस्म बाक़ी रहिजी विया आहिनि ऐं पखियुनि जी आमद बि घटिजी वई आहे। ॿिए पासे हिते जा मुहाणा जेके मच्छी पकड़ीनि था उन्हनि खां एजेंट घटि अघ ते मच्छी ख़रीद करे बाज़ार में 4 भेरा वधीक अघ ते मच्छी विकिरो कनि था। हाणे हिन ॻोठ में मीरबैर क़बीले जा थोरा माण्हू बाक़ी बचिया आहिनि छो त रोज़गार न हुजण सबबु माण्हू हितां लॾे रहिया आहिनि। हज़ारे झोपड़ियुनि ते मुश्तमिल हिन तरंदड़ ॻोठ में हाणे सिर्फ़ु लॻभॻि 50 घर बाक़ी रहिजी विया आहिनि। जेकॾहिं हुकूमत जल्द क़दम न खयां त ख़तरो आहे त हीउ क़दीम ऐं नायाब ॻोठ सिर्फ़ु तारीख़ जे वर्कनि में रहिजी वञे।